अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। پورھيت نورمحمد جماليء جو پنھنجي ڀاءُ کان لاتعلقي جو اظهار۔ AD ابڙو جي رپورٽ مطابق گڙيا دن ويجهو ڳوٺ مصري واڻ جي پورھيت نورمحمد جماليء پنھنجي گهر واري ۽ معصوم ٻاڙن سميت پنھنجي ڀاءُ امام بخش جماليء کان لاتعلقي جو اظهار ڪري ڇڏيو۔ هن داهيندي چيو ته منهنجي منع ڪرڻ باوجود به هو غلط صحبت ۾ اچي قرضي ٿي ويو آهي۔ मां पंहिंजे भाउ इमाम बख्श जमालीअ सां लातालकीअ जो इज़हार कयां थो। हुन सां मुंहिंजो को बि तालुक़ु न आहे। हू पंहिंजी बेटी लेतीअ जो पाण ज़िम्मेवार आहे। मां ग़रीब पोरियत आहियां। कुझु माण्हू मूंखे तंग ऐं परेशान करे रहिया आहिनि। मां हिन लातालकीअ ज़रिए उन्हनि खे अज़ाब करे रहियो आहियां। जेकॾहिं लातालकीअ खां पोइ बि हुननि मूंखे तंग कयो त मजबूरन मूंखे हुकूमत जो दरवाज़ो खड़काइणो। ख़बरुनि जी दुनिया।